प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। हुन मुंहिंजे लाइ मार खाधी, जमायत में झटको। छुट्टियूं ख़त्म थी चुकियूं हुयूं। तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे, पर स्कूल जो ही साल एतिरो बोर थियण वारो न हो। ओक्ट्री स्कूल जा शागिर्द नंढड़नि ग्रुपनि में बीठा हुआ। हुननि जा कपिड़ा थोरो पुराणे अंदाज़ जा हुआ, पर उन्हनि ॾींहंनि में ईअं ई हूंदो हो। इहे बटा खणण में तमामु घणा तेज़ हुआ, ख़ासि करे जिम। जेको बि हू चवंदो हो बाक़ी ईअं ई कंदा हुआ। ॿुधो, जॾहिं नओं उस्ताद अचे ऐं ॾाढो सुठो थियण जी कोशिश करे त सम्झी वञिजो त हू कुझु ॾींहं जो महिमान हूंदो ऐं खेसि जल्दी वञिणो पवंदो। पाण पहिरीं बि 2-3 उस्ताद बजाए चुका आहियूं ऐं हिन खे बि वधीक ॾींहं टिकण न ॾींदासीं। असांखे को बि काबू नथो करे सघे, जॾहिं त असीं एतिरा त फर्माबरदार आहियूं ऐं सिखण जी सिख रखूं था। ही अचे चुको आहे, जल्दी क्लास में हलो। ही असांजी स्कूल में किथां लथो आहे। प्रिंसिपल चयो आहे खुदा इनके हिते मोकिलियो आहे ऐं असां हुन जो हू हाल कंदासीं जो हितां भॼी वेंदो। स्कूल जी घंटी वॼी। जिम ऐं उन जा दोस्त पोइ कतार में वेठा त जुस्सस सां इहे उन इंतज़ार में हुआ त अॻिते छा थींदो। उस्ताद क्लास में आयो। हुन क्लास में हेॾा होॾा ॾिठो ऐं हुन खे सुठो लॻो। सुबह बख़ैर ॿारो, हिन साल पाण हिक ॿिए सां मिली जुली अॻिते वधण चाहियूं था। जेकॾहिं असीं चाहियूं था त स्कूल जो ही साल सुठो गुज़रे त पोइ असांखे अॼु खां ई सुठी शुरूआत करणी पवंदी। महिरबानी करे सभु उथी बीहो, पाण दुआ करण लॻा आहियूं। दुआ। शागिर्द त ख़ामोश थी विया। जिम एतिरो त हैरान हो जो हू पंहिंजे पाण उथी बीठो ऐं दुआ लाइ पंहिंजा हथ ॿधा। मालिक यसू, असांजी मदद कर त असीं गॾिजी कमु करियूं ऐं हिन साल अॻिते वधी सघूं। हर शागिर्द लाइ तव्हां जो शुक्र करियां थो ऐं आऊं दुआ करियां थो त हर को तव्हां खे ॼाणे सघे, छाकाणि त तूं हर हिक सां प्यार करें थो। आमीन। शागिर्दनि खे ही समझ न आयो त हुन जो मतलब छा आहे, पर उन जी दुआ सभिनी जे दिलनि में दाख़िल थी वई। उस्ताद ही चयो पिए त इहे यसू खे ॼाणनि, छाकाणि त यसू उन्हनि सां प्यार करे थो। उन्हनि हुन खां अॻु अहिड़ी का ॻाल्हि न ॿुधी हुई। उन्हनि वटि हुन जे बारे में सोचण लाइ घणो वक़्तु ई न हो। इहे वॾी मुश्किल सां पहिरें झटके मां ॿाहिरि निकिता ऐं पोइ ॿियो झटको लॻो। मां ईंदड़ ड्रामे में अव्हां खे ॿुधाईंदसि त पोइ अॻिते छा थियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।